अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। प्रकरण माड़ी जिलबाणी सान्हे ख़िलाफ़ एसयूपी यूनिट खड़ ऐं यूनिट दौलतपुर सफ़न समेत नौजवाननि जिदोजहद फार्म ॻोठ सोनू खान भुट्टो जे नौजवाननि पारां नूरुल आफ़रीन भुट्टो, मिठल जिसकाणी, रियाज़ भुट्टो, मुराद शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणे सख़्त नारेबाज़ी कंदे दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कहिड़े क़ानून तहत क़ानून लागू कंदड़ इदारा ॻोठ माड़ी जिलबाणी में चढ़ाई करे ग़रीब पोरियतनि मथां फायरिंग कई खेनि शहीद कयो, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हिननि वधीक चयो त धाड़ेलनि जीअं ग़रीबनि खे क़त्ल कयो वियो आहे। हिननि चयो त असां घणा लाश खंया आहिनि, हाणे उहो कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि अक़वाम मुत्तहिदा, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि इदारनि खे अपील कई त वाक़े जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं वाक़े में मुलविस असुल क़ातिलनि खे वाक़ियो करे खेनि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। बेगुनाह शहीद थियल पोरियतनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज तहरीक हलाई वेंदी। तारीख़ रही आहे त असुल जेके पके जा धाड़ेल आहिनि उनखे जॾहिं बि सिंध जे कंहिं वसीले ते कब्ज़ो करणो हूंदो आहे त मक़ामी सिंधी माण्हुनि आम पुरियतनि माण्हुनि खे धाड़ेल ॼाण आहे, हुननि जे घरनि में घिड़ी गोलियूं हणी हुननि खे क़त्ल कयो वेंदो आहे। ऐं वक़्तु साबित कयो आहे त सिंधी माण्हू कॾहिं दहशतगर्द बमबार न रहियो आहे। इहो तव्हां धाड़ेल न आहियो जो कंहिं ॻोठ जे मासूमनि खे, नियाणियुनि खे, औरतुनि खे गोलियूं हणी हुन जा लाश ॾियो। उन करे असां सम्झूं था त हीउ सरासर नाहक़ आहे, ज़ुल्म आहे। ऐं असां उन शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं ऐं असां सुप्रीम कोर्ट आला अख़्तियारनि खां इहा घुर था कयूं त असांजे घरनि में घिड़ी सिधियूं गोलियूं हलायूं थियूं वञनि। इहो किथां जो इंसाफ़ु आहे? इहो कहिड़े तव्हांखे आला अख़्तियारनि मोकल ॾिनी आहे या तव्हां पंहिंजी अदालत लॻायो वेठा आहियो? या नाइंसाफ़ी न हलंदी? असां सिंधियुनि सां घणा लाश खंया आहिनि, हाणे असां लाश नथा खजी सघनि ऐं असां इहा पुरज़ोर अपील था कयूं सुप्रीम कोर्ट ऐं आला अख़्तियारनि खां त असांखे जेके बि इन्हनि में क़ातिलनि जा हथ आहिनि उहे हथ वाख्या कयो वञनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं ज़ाहिर करे अवाम आॾो आंदो वञे। त माड़ी जलबाणी जेको इलाइक़ो आहे उते ई वाक़ियो पेश आयो आहे। पूरी सिंध एसयूपी ऐं पूरी सिंध इन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत कंदे इंसाफ़ जी घुर करे थी। जेके बि इन वाक़े में मुलवस अमलदार आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असां पूरी सिंध इहो पुरज़ोर मुतालबो कयूं था असां इन एहतजाजनि जे तसलसल सां त असांखे माना सिंधी क़ौम खे बाक़ाइदे निशाने ते आणियो पियो वञे। ख़ाली हथनि सां जेका सिंधी क़ौम आहे कॾहिं बि कंहिंखे माना न गार ॾिनी आहे न गंद कयो आहे, उन्हनि खे माना सरियाम गोलियूं हणी क़त्ल कयो थो वञे। Assalamu alaikum. Please subscribe Sindh Awaz TV News and like for latest news update.